मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में ई कोन थी अचे त तूं हिन शैतान माण्हूअ जे दोखे में कीअं अची वियो तोखे इहा ख़बर न आहे त छापे वक़्तु असांजे मथां छा गुज़रियो आहे। दहशतगर्दी केस में चालान कंदासूं। हितां जा सभ खां वॾा दहशतगर्द तव्हांजो सूबेदार बकवास बंदि कर सूबेदार। ओतिरो ज़ुल्म कर जेतिरो सुभाणे बर्दाश्त करे सघे। सोटो वीर शाहनवाज़ ख़ान कसम खयों थो वञे त छापो हुन नाहे हणायो। सोट तूं शैतान जे ॻाल्हियुनि में अची वियो आहीं। मां चवां थो त पंहिंजूं अखियूं खोल। मां बाबा जी चाचा खे छॾाइण थो चाहियां। तव्हांजे मथां पुलिस जो ज़ोर टोड़णु चाहियां थो। मां नथो चाहियां त मां रहज़न वारनि सां छिड़ो वारियां। इन ई करे फ़ैसिलो करणु चाहियां। मां चवां थो ग़लति थो करीं। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे त तूं हिन ख़ानदान जो वॾड़ो कॾहिं खां वठी थियो आहीं। सो त ॻाल्हि वॾड़े थियण जी न आहे, पर मां हिन ख़ानदान खे मसइलनि मां कढणु थो चाहियां। तूं मसइलनि मां असांखे कढणु कोन थो चाहीं, अञा वधीक असांखे मसइलनि में धिकणु थो चाहीं। सुर जे करे रहज़न ई असांजे विच में ॻाल्हियूं थी थियूं वञनि ऐं फ़ैसिलो निबिरी थो वञे ऐं हू केस था बि हथु खणी था वञनि त पोइ ॿुधायो हिन में कंहिंजो फ़ाइदो? ॿुधाए सुर, हिन में असांजी भलाई आहे या मां ख़ानदान खे नुक़सानु पियो पहुचायां? ये असांखे पंहिंजो ख़ानदान सम्झनि पिया ऐं उन बराबरी असांखे प्यार ॾियनि पिया। इन करे तूं